जी बिल्कुलु शहदादपुर शहर जे बेरन रोड पठान कॉलोनी वटि ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जिते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ऐं फटा रक्शा में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार अदरोड पीरसन बालो भील ऐं मासूम 2.5 साला ॿार जेको आहे उहो राजा वल्द दौलत भील फोती विया आहिनि, जॾहिं त शरीमती ख़ातूं ऐं जानू भील सख़्त ज़ख़्मी थी पिया। फोती ऐं ज़ख़्मियुनि खे फटा रक्शा ते शहदादपुर जी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस सिम्स अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। उन मौक़े ते जेको वारसन मीडिया खे ॿुधायो आहे त फटा रक्शा वारे अॻियां खां ईंदे टकर हयो आहे, जंहिं सबबु मासूम ॿार ऐं ॿार जो ॾाॾो जेको आहे उहे फोती विया आहिनि, जॾहिं त हिकु औरत समेत 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। फोती ऐं ज़ख़्मी मलदस रोड जे ॻोठ खान मोहम्मद ऐं अब्दुर्रहीम टालपुर जा रहवासी ॿुधाया पिया वञनि। होॾां फटा रक्शा ड्राइवर जेको आहे अब्दुल गफूर कुंडानी पिणु सिम्स अस्पताल में मौजूदु हो। ॿिए पासे मासूम ॿार ऐं पीरसन जो लाश जेको आहे उहो अञा ताईं अस्पताल में पियल हो ऐं ज़रूरी कार्रवाई बाद जेके लाश आहिनि उहे वासन हवाले कया वेंदा। जी।